ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा खानपुर महर खां खानपुर महर भरिसां काठियुनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली बिजली जी तारुनि सां टकराइजी वई। हिकु ॼणो करंट लॻण सबबि फोत थी वियो आहे। ॻोठ नरूबाग पासी नौजवान कुर्बान पुट पांदी महर ट्रैक्टर ट्राली ते काठियूं खणाए वञी रहियो हो त रस्ते में हादसो पेश आयो। नौजवान जे फोत थियण जी ख़बर पवंदे ई संदसि वारसनि में कोहराम मची वियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं अफ़सोसनाक ख़बर अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं खानपुर महर खां खानपुर महर भरिसां काठियुनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली बिजली जी तारुनि सां टकराइजी वई। हिकु ॼणो करंट लॻण सबबि फोत थी वियो आहे। ॻोठ नरूबाग पासी नौजवान कुर्बान पुट पांदी महर ट्रैक्टर ट्राली ते काठियूं खणाए वञी रहियो हो त रस्ते में हादसो पेश आयो। नौजवान जे फोत थियण जी ख़बर पवंदे ई संदसि वारसनि में कोहराम मची वियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं नौजवान जे फोत थियण जी ख़बर पवंदे ई संदसि वारसनि में कोहराम अची वियो। खानपुर खां या ख़बर शेयर कंदा हलूं खानपुर महर खां काठियुनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली बिजली जी तारुनि में फासी पई जंहिं सबबि नौजवान फोत थी वियो आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जो रिपोर्टर नवाब मीरानी असां सां लाइन ते मौजूदु आहे। नवाब अपडेट कजो वधिक छा तफ़सील आहे? जी बिल्कुल इलाको है खानपुर मार बसाल लोई ये जो काठियुनि सां भरे ट्रैक्टर 11,000 वोल्ट तारुनि सां टकराइजी वई आहे। हिकु ॼणो फोती वियो आहे। काठियुनि मथां वेठल ॻोठ नरेबाग जो रवासी नौजवान कुर्बान पुट पांदी मार बिजली जो करंट में ख़बर मौके ते फोती वियो आहे। नौजवान थर वारे इलाइक़े मां काठियूं करे वापसि अची रहियो ट्रैक्टर खणी त हादसो पेश आयो। नौजवान जे फोत थियण वारे सभु घर में रोज़ नालो मची वियो आहे। जी नवाब अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।